إن الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على رسوله الكريم نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الذي ينزل الغيث من بعد ما قنطوا وينشر رحمته وهو الولي الحميد. हर किस्म जी हमदें सना उन परवरदिगार पालनहार जे लाइ जंहिंजा पाण बड़े मोहताज आहियूं। हू रब जेको मींहं वसाए थो उन सावकूं करे थो। हू रब जेको बरसात खे रोके करे उन जे बाने खे आज़माए थो। अॼु हिन मैदान में पाण को गॾिजाणी करण या शौक़ से न आयासीं। पाण मजबूर, लाचार, बेबस, मिसकीन थी करे हिते आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु करणा हू रब जेको पंहिंजे गुनाह मथे कावड़जी पियो आहे। हू रब जेको पंहिंजे ख़राब अमल मथे नाराज़ थी पियो आहे। उन रब अॻियां रूई करे, उन अॻियां लुड़क वाहे करे, उन अॻियां मुंहुं फिटाए करे पाण ॿिए मंगण आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदर फरमाए थो, हुवल्लज़ी युनज़्ज़िलुल गैस मिन बअदि मा क़नतू। अल्लाह त उहो आहे जिते मींहं वसाए थो जहिड़ा माण्हू मायूस थी वञे था, सोच पले छॾिए था। मींहं जी मुंद वेंदी रही, अञा मींहुं न वठो। हिकिड़ी नमाज़ पढ़ियासीं, मींहुं न वठो। ॿई नमाज़ पढ़ियासीं, मींहुं न वठो। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह उहो आहे माण्हू जहिड़ा सोच पहले लाइ अल्लाह ताला दर वधारे खे हलाए थो। वयंशुरु रहमतहू, अल्लाह ताला हुन जी रहमत खे सॼे मुल्क मथे फैलाए छॾे थो। ऐं अल्लाह, असीं मायूस न थियासीं। तो में उमेद रखी करे, तो में आरज़ू ने आस रखी करे अल्लाह हिते आया आहियूं। मुंहिंजा रब, हिन बहाने मां को त अहिड़ो बहानो हूंदो जेको तोखे पसंदि हूंदो, जंहिंजा अमल तोखे पसंदि हूंदा। ऐं अल्लाह, असांजे गुनाह साम्हूं न, बल्कि तुंहिंजे उन हिकिड़े बहाने खे साम्हूं निहार, उनजे अमल खे साम्हूं निहार। ऐं अल्लाह, अहिड़ो को बहानो हूंदो जंहिं आधी रात जो थी करे सॼी दुनिया मिठी निंद्र में हूंदी तरह तोखे सजदा कयो हुने, तरह तोखे सॾ कयो हुने। उन जी नेकी दुनिया वारे खे न ख़बर। उन जा सजदा तो ॾिठी आहे, उन जूं दुआऊं तो सोई आहे। ऐं अल्लाह, असीं नथा सुञणो उन में जा केरु आहे। ऐं अल्लाह, तूं सुञाणे थो। ऐं अल्लाह, असीं उन इंसान जो तोखे वसीलो ॾियूं था, तो उन जी दुआ क़बूल कर। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में जहिड़ा पंडुकार पिया, तेरा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कोठे करे मैदान में हाज़िर थिए था। पोइ चए था, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबिय्यिना फतस्क़ीना। ऐ अल्लाह, जेसि ताईं तुंहिंजो नबी असां में मौजूद हो, असां मथे जहिड़ा पंडुकार आया, असीं उन नबीअ खे कोठे आयासीं। हू पैगंबर जहिड़ा पण झोली फैलाईंदो हो, अल्लाह तूं असां मथे मींहुं वसाईंदो हुए। ऐं अल्लाह, उहो नबी दुनिया छॾे असांखे छॾे ने हलियो वियो आहे।
ऐ अल्लाह इन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबियिना। ऐ अल्लाह असीं हाणे नबी जे काके के कोठे आया आहियूं। ऐ अल्लाह असां कंहिंजी न सुणे त नबी जे काके के साम्हूं निहार। साहबा किराम चवंदा फयुस कौन उमर जहरा पास के कोठे अचे अल्लाह ताला मींहुं वसाए विझे। ऐ अल्लाह असां वटि पण घणा नेक हुआ, कई बुज़ुर्ग हुआ, तोखे सॾ कंदा हुआ तूं वसाए विझंदो वएं। ऐ अल्लाह उहे वेंदा रहिया। ऐ अल्लाह उहे पिंड जा अमल खणी दुआऊं खणी वेंदा रहिया। ऐ अल्लाह असीं ॾाढी क़ौम आहियूं। ऐ अल्लाह असीं सख़्त दिलि आहियूं। असांखे रोअण नथो अचे, असांजी अख मां लुड़क नथो किरे, पर मिसकीन थी करे, गरीब थी करे, वीचारान बेबस थी करे अल्लाह मोह फिटाए करे तोखे सॾ कयूं था। अल्लाह तूं त उहो ई न जंहिं चयो आहे वइदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब। मुंहिंजा बाना जर पण मूंखे सॾ कयईं त आउं ओॾो आहियां। ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू अची करे आंखे पुछनि था कि असांजो रब किथे आहे, ऐं उन्ही खे चयो आंजो रब क़रीब ने ओॾो आहे। दुआ करे वारो जहर पण दुआ करे थो, उनजी दुआ खे आउं सुञां थो। ऐ अल्लाह असीं दुआ करण आया आहियूं। ऐ अल्लाह असीं मींहुं मंगण आया आहियूं। ऐ रब ताला तो वाइदो कए आउं सुञां थो। ऐ अल्लाह असांजी पण सुणी ला। ऐ अल्लाह तो चए आउं हया ने शर्म कयां थो उन माण्हूअ खां जेको अची करे मूं वटि हथ फैलाए थो, उनजे ख़ाली हथे खे आउं पाछा कीअं वारियां। ऐ अल्लाह असांजा पण हथ जेको ऐं ख़ाली पाछा न वार। ऐ अल्लाह असां जेको आहियूं ॾुखियो थी करे तो वटि आया आहियूं। ऐ अल्लाह मिड़ी महसूस भले तो वटि आया आहियूं। असांजी किदाकारी कम नथी करे, असांजो पर किदापन नथो हले। तो हिकिड़े में उमेद रखी करे, तो हिकिड़े में आसरो रखी करे ऐ अल्लाह हिन मैदान में आया आहियूं। हिन मिटीअ से असां मथे खे भरियो आहे। हिन मिटीअ में असां लिया मैला कया आहिनि। ऐ अल्लाह एतिरे लाइ करे कया आहिनि जो हिन मिटीअ खे तूं धोई असांखे पाक करे ॾे। ऐ अल्लाह एतिरे लाइ करे कया आहिनि जो हिन सावक खे तूं असांखे वधाए ॾे। इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह अल्लाह ताला में उमेद है अल्लाह रब्बुल आलमीन जल्द पा मथे मींहुं वसाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जा वॾर पांखे मोह रोज़ ॾेखारीनि था। अल्लाह ताला पांखे पाणी रोज़ ॾेखारे थो। पण अल्लाह चए थो कि न्यारो हिन वॾर खे जंहिंखे मूं रोके छॾियो आहे। रोकींदड़ आऊं न आहियां, बल्कि आंजा गुनाह आहिनि जंहिं इन वॾर खे रोके छॾियो। वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कदबत अयदीकुम। ऐ इंसानो जेकी पण आ मथे मुसीबत अचे थी आने गुनाह जे कारणे, आनी ग़लती जे कारणे, आंजी नाफरमानी जे कारणे आ मथे मुसीबत अचे थी। ऐ अल्लाह असीं मञूं था असीं गुनहगार आहियूं, असीं खताकार आहियूं, असीं सियाकार आहियूं। असां वटि को पण अमल न आहे जेको तोखे ॾेखारियूं। पर ऐ अल्लाह असीं तो वटि ई वसीलो पेश कयूं था। ऐ अल्लाह असां वटि कीअं न आहे जेको तोखे ॾेखारियूं। असां वटि हिकिड़ी ज वस्तु आहे, हू तौहीद जेको अब्दुर रहीम पछमी असांखे ॾेई वियो आहे। ऐ अल्लाह उन तौहीद जी लज रखी करे तूं असां तौहीद वारे खे मिठो पाणी पीआर। ऐ अल्लाह उन तौहीद मां असां हथ न कढिया। ऐ अल्लाह इन तौहीद लाइ करे असां जेल पण भोॻिया आहिनि। तौहीद लाइ करे असां ॿार बचे मां हथ पण कढिया आहिनि। अल्लाह इन तौहीद लाइ करे असीं सॻे भाए से विया आहियूं। अल्लाह इन तौहीद लाइ करे असां असांजा धंधा फिटाए करे कम कार छॾे करे क़ुर्बानी ॾिनी आहे। अल्लाह तूं ॼाणे थो उहे असांजा वड़ियल, उहे असांजा माइट जंहिं क़ुर्बानी ॾिनी तौहीद लाइ करे, उन तौहीद खे असां संभालियो आहे, उन तौहीद खे असीं बचाए वेठा आहियूं। ऐ अल्लाह उन तौहीद खे साम्हूं निहार। ऐ अल्लाह तौहीद वारे खे साम्हूं निहार। मुंहिंजा अज़ीज़ो ॾुकार जेको आहे ख़तरनाक वस्तु आहे। पाण डिॼूं था उन ॾुकार खां। अल्लाह रब्बुल आलमीन ॾुकार जहिड़ा डूंगर पांखे न ॾेखारे। अल्लाह ताला ॾुकार पाण मथे कॾहिं पण न हारे। पण पाण उन वस्तु खे भुली वञूं था कि ॾुकार पाण मथे कुल्हा अचनि था। पाण पिंड जी भुल आहे, पाण पिंड जी ग़लती आहे। न त पाणी जहिड़ी वस्तु जेको इंसान लाइ करे ज़रूरी आहे, अल्लाह ताला कॾहिं न रोके। अल्लाह ताला त पहिलो पैगंबर जेको हलाए दुनिया में नबी हलाए, उन नबीअ खे ॾसे छॾे वे कि माण्हू मथे मींहं कीअं वसंदा। नूह अलैहिस्सलाम पिंड जी क़ौम खे नसीहत कंदे चवनि था फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहू कान गफ्फारा।
ए मुंहिंजी क़ौम ऐं अल्लाह ताला वटि इस्तिग़फ़ार कयो ऐं अल्लाह ताला वटां माफ़ियूं मंगो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटि तौबा कयो ऐं जर तौबा कंदा ऐं इस्तिग़फ़ार कंदा ऐं पंहिंजे गुनाह मां हथ कढंदा कुर थींदो युरसिल समाअ अलैकुम मिदरारा अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथां लगातार आमथे मींहुं वसाईंदो लगातार आमथे मींहुं वसाईंदो वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन अने अल्लाह ताला आंजी मदद कंदो कीअं मदद कंदो अल्लाह ताला आंजे औलाद में आंजे माल मिल्कत में आंजी खेती वाड़ीअ में अल्लाह ताला बरकत ॾींदो आंजा डैम ओगनी वेंदा आंजा दरा भराजी वेंदा आंजा खेत्र फुकजी वेंदा आंजो नदियूं वही निकिरंदियूं आंजो मुल्क आबाद थी वेंदो तंहिं लाइ करे शर्त हिकिड़ी है फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा जे अल्लाह जा बाना ई जेको रहिया अल्लाह ताला वटि इस्तिग़फ़ार कयो अल्लाह ताला वटां माफ़ी मंगो अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर अञो दुआऊं क़बूल कंदो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हिन मैदान में पाण आया आहियूं पाण खे रोअण जेकॾहिं न अचे त मुंहुं फिटायूं अल्लाह अॻियां सर खे झुकायूं पंहिंजी दिलि में रिठा कयूं जे अल्लाह एतिरे लाइ करे आयो या हिते हिन मैदान में मुंहिंजो ॿियो कीअं कमु न आहे हिते मुंहिंजो ॿियो कोई दुनिया जो फ़ाइदो न आहे ऐं अल्लाह बंदि करे धंधे मां हथ कढी कमकार छॾे करे हिते इन उमेद से आयो आहियां जे को आहे जेको सुणे थो को आहे जेको माफ़ करे थो अल्लाह ताला तो त पिंड चई है कि मुंहिंजो बानो जर मूं वटां माफ़ी मंगे थो त आउं ख़ुशि ने राज़ी थियां थो जे मुंहिंजे बाने खे आउं यादि पियो आहियां ऐं अल्लाह तोखे असीं ओॾा थिया आहियूं ऐं अल्लाह तूं पण असांखे ओॾो थी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वमा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता उहिब्बहु अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो बानो लगातार नफ़िल नमाज़ पढ़ी करे नफ़लूं पढ़ी करे मूंखे ओॾो थिए थो ओॾो थिए थो ओॾो थिए थो ऐं अल्लाह हिन में जा कई नफ़िल पढ़ंदल आहीं ऐं अल्लाह हिन में जा कई नफ़लूं नमाज़ूं पढ़ंदल आहीं ऐं अल्लाह तोखे ज़रूर ओॾा हूंदा तूं सञणे तो असीं नथा सञणो ऐं अल्लाह तो चए हत्ता उहिब्बहु आउं उन इंसान से मोहब्बत कयां थो ऐं अल्लाह हिन मां जंहिंसे पण तो मोहब्बत कंदो वएं ऐं अल्लाह हिन मां जेको पण तोखे पसंदि वे उन जे बारे में तो चए वला इन सअलनी लउतियन्नहु मुंहिंजो ई बानो जेकी पण मूं वटां सवाल करे उनखे आउं ॾियां थो रब तोजो वाइदो आहे अने तूं कॾहिं वाइदे खे तोड़ी नथो ऐं अल्लाह तो वाइदो कये नफ़ल पढ़े वारो नमाज़ी मूंखे ओॾो थिए थो ऐं अल्लाह नफ़ल पढ़े वारा तोखे ओॾा थिया आहीं ऐं अल्लाह तो वटि हली ने आया आहीं त पोइ तो वाइदो कये जेको पण सवाल करे सवाल खे आउं सुञा थो ऐं अल्लाह सवाल हिकिड़ो ज खणी ने आया आहियूं ॿियो कोई सवाल न आहे हिकिड़ो ज सवाल आहे ऐं आसमान जा रब ऐं मींहं जा रब असां मथे रहमती ने बरकती मींहुं वसा ऐं अल्लाह असांजो माल बुख मरे थो ऐं अल्लाह असांजा जानवर परेशान थी विया आहिनि ऐं अल्लाह अबोल जानवर बेज़बान जानवर लोणा फिरी था असां कोड़ो कयो आहे असां मथे मींहुं कुला नथो अचे असां मथे पाणी कुला बंदि थी वियो आहे असीं ऊन्हारे खे सही करे लुखे खे सही करे काड़ा सेन करे अने वसकारे मथे पुगासीं असां मथां अञा पण उञ नाई लथी असां मथां अञा पण बुख नाई लथी मुंद वञे पई मींहुं कुला नथो वसे अल्लाह उन जानवर खे केरु चए जे हीउ वेठा आहीं जंहिं मींहं खे बंदि कयो आहे हीउ वेठा आहीं जंहिं वॾड़े खे ताला लॻाए छॾिया आहीं तव्हांजे हथ में चावी आहे इन वॾड़ जे तारे खे खोले सघो था इन वॾड़े खे नमाए सघो था हिकिड़ी ज चावी है अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं रखो ऐं अल्लाह मींहुं रोकींदड़ आहियां मूं खां वॾो गुनहगार ॿियो केरु न आहे दुनिया मूंखे खासो सम्झे थी दुनिया मूंखे नेक सम्झे थी दुनिया मूंखे भलो सम्झे थी पर अल्लाह तोखे ख़बर आउं केतिरो ख़राब आहियां ऐं अल्लाह आउं केतिरो गुनहगार आहियां ई तो ने मुंहिंजे विच में राज़ है ऐं अल्लाह दुनिया वारे टे कंहिंखे पण ख़बर न पए जीअं मुंहिंजे गुनाह मथे तो पर्दो विधे आहे अॼु पण पर्दो विझी छॾ ऐं अल्लाह इन गुनाह खे राज़ रखी करे तूं मूंखे माफ़ करे छॾ ऐं अल्लाह सची तौबा ने इस्तिग़फ़ार कयां थो मुंहिंजा रब तूं असां मथे मींहुं वसा इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे ज़रूर मींहुं वसाईंदो मुंहिंजा अज़ीज़ो उमेद न पलियो वला तक़नतू मिन रहमतिल्लाह
अल्लाह फरमाए अल्लाह जी रहमत में जा कदें सोस न पलियो पां सोस ना ही पलियो तदें हिते आया आहियूं हितां वञी करे कदें पर दिल में ई हीलो न अचे कि कुॼाणे वसंदो कि किन वसंदो बल्कि यकीन हुअणी खपे असीं नमाज़ पढ़ी आया आहियूं असीं दुआ घुरी आया आहियूं असीं अल्लाह रब्बुल आलमीन खे सद करे आया आहियूं इंशा अल्लाह रब्बुल आलमीन मीं वसाईंदो अजीज़ो ये पंहिंजी टी नमाज़ है अने टियों वरे है जेको लगातार पाण नमाज़ पढ़ूं था टियों वरे आहे लगातार पांखे नमाज़ पढ़णी पए थी ये नमाज़ पांखे एतिरे लाइ करे पढ़णी पए थी कि उहो नमाज़ूं जेके पांखे पढ़णियूं खपे उहो नमाज़ूं पाण था पढ़ूं ये नमाज़ पढ़े जी पांखे नौबत तॾहिं आ वई आहे हीअ नमाज़ पांखे तॾहिं पढ़णी पए थी चए पाण उहो नमाज़ूं जेके पांखे पढ़णियूं खपे उहो नमाज़ूं पाण नथा पढ़ूं ये नमाज नफिल है ये नमाज सुन्नत है पर पां मां कई इंसान फर्ज़ नमाज़ के छॾे ॾिए था कई पंहिंजा भाउ काल पण आया हूंदा टियों ॾींहुं पण आया हूंदा मींहुं मंगण आया हूंदा पर इन ॿिए ॾींहं में पण ई नमाज़ कीन पढ़िया हूंदा कई पाम जा अहिड़ा पण हूंदा हियानो उथियंदा अॻे जी बांग अचींदी नमाज़ कीन पढ़ंदा कई पाम अहिड़ा पण हूंदा हिते आया ऐं पहिरों जी नमाज़ पढ़ी न ई आया मुंहिंजा अज़ीज़ो पां पिंड अहिड़ा आहियूं कि पांखे खाली मींहुं खपे थो पां वटां उहो अमल नथो थिए जेको मींहं खे खणी अचे उहो अमल खपंदो जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी मींहं खे खणी अचे आ वटि को अमल वे अल्लाह ताला खे ॾेखारियो दिलि में रिठा कयो मुंहिंजा रब उहो फलाणो अमल जेको मूं कयो हो न तोखां सिवा ने मूंखां सिवा कंहिंखे पण ख़बर न आई त अल्लाह आउं तोखे उन अमल जो वसीलो ॾियां थो मुंहिंजा रब मींहुं वसाए अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर मींहुं वसाईंदो जे कॾहिं पंहिंजो यकीन हूंदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उदउल्लाह व अंतुम मूक़िनून बिल इजाब ऐं जहिड़ा पण अल्लाह ताला वटां दुआ घुरो तव्हांजी दिलि में यकीन हुअणी खपे कि अल्लाह रब्बुल आलमीन असांजी दुआ खे ज़रूर क़बूल कंदो अने पां यकीन से ज आया आहियूं पां टियों वर हिन ई मैदान में नमाज़ पढ़िया हुआसीं त अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे मींहुं वसाए में अल्लाह ताला कहिड़ो पां पंहिंजी सोए में पां पर हुन मैदान में खाली ॿ नमाज़ूं पढ़िया हुआसीं अने ॿई नमाज़ में सांझी जो पां मथे मींहुं मूसलाधार अची वियो हो अॼु पंहिंजी टी नमाज़ आहे अॼु पंहिंजो टियों वरे आहे अॼु पण पां अल्लाह में उमेद रखी आया आहियूं कि इंशा अल्लाह पां मथे जल्द मींहुं नाज़िल थी वेंदो इंशा अल्लाह पां मथे मींहुं वसी वेंदो अल्लाह में ख़ातिरी ने पांखे गारंटी है अल्लाह में पंहिंजी उमेद है अल्लाह जी रहमत में जा पां ना उमेद ना ई थियासीं अल्लाह जी उमेद अल्लाह जी रहमत में जा पां सोच ना ई पलियो अल्लाह त फरमाए वरहमती वसिअत कुल्ल शै मुंहिंजी रहमत त मणी वस्तुअ खे घेरे छॾे ऐं अल्लाह तुंहिंजी रहमत जेकॾहिं मणी वस्तुअ खे घेरे छॾे त अल्लाह उन रहमत में तूं असांखे पण शामिल करे ला अल्लाह उन रहमत से तूं असांजे गुनाह खे पण ढके ला अल्लाह कंहिं वटि वञो असांखे त केरु सुझे पण नथो अल्लाह असीं त कंहिंखे सुञणो पण नथा तोखां सिवा ॿिए कंहिंजी वात जी अखां असांखे ख़बर न आहे असीं त ईज सम्झूं था असांजो अक़ीदो ईज आहे कि तूं हिकिड़ो ॾींहुं जेको सुणंदड़ आहीं अल्लाह इहा हक़ीक़त आहे कि तोखां लमा थी विया आहियूं तोखां दूर थी विया आहियूं तुंहिंजे घर खे वीरान कयो आहे पर अल्लाह मोड़ा वेला जहिड़े पण आया आहियूं तो वटि जे आया आहियूं ॿिए कंहिं वटि कॾहिं न आई वियासीं अल्लाह असांखे ख़बर आहे तोखां लमा आहियूं तूं नाराज़ आहीं पर जॾहिं तोखे सॾ कंदासीं तूं राज़ी थी वेंदे अल्लाह असांखे ख़बर आहे तूं नाराज़ हूंदे तोखे सॾ कंदासीं तूं असांजा सॾ ज़रूर सुणंदे अल्लाह असांखे ख़बर आहे तूं गुस्से में आहीं तूं नाराज़ आहीं तूं कावड़जी वियो आहीं पर अल्लाह असांखे इहा पण ख़बर आहे जॾहिं असीं तोखे सॾ कंदासीं तूं राज़ी पण थी वेंदे अल्लाह तो त चई कि मुंहिंजो बानो जॾहिं मूं वटि तौबा ने इस्तिग़फार करणु अचे थो त आउं एतिरो ज राज़ी थियां थो जेतिरो उहो इंसान राज़ी थिए थो जेको कंहिं सफ़र में वे अने उठ ने सवारी धीरी वे उन मथे मड़े सामान पियल वे अने उहो उठ उन वटां गाइब थी वञे पोइ जॾहिं उहो थी निंद्र मां निहारे उठ नाई केॾां वियो परेशान थी वियो मुंहिंजो उठ केॾां मुंहिंजा त्रपड़ खणी ने वेंदो रहियो अचानक उठ साम्हूं अचे थो उहो इंसान एतिरो राज़ी थिए थो जे अल्लाह ताला खे चए थो अंत अब्दी व अना रब्बुक तूं मुंहिंजो बानो आहीं आउं तुंहिंजो रब आहियां एतिरो ख़ुशि थिए थो जे भुली वञे थो जे आउं अल्लाह जो बानो आहियां
ख़ुशीअ में चए थो अल्लाह तूं मानो ई आऊं रब आहियां ऐं अल्लाह तूं एतिरो असां मथे राज़ी थी थो जेतिरो उठ विञायल माण्हू जंहिंजो उठ लची पियो त राज़ी थिए थो ऐं अल्लाह असीं तौजा बाना आहियूं विञाइजी विया हुआसीं अॼु लची पिया आहियूं ऐं अल्लाह तो वटि आया आहियूं तूं असां मथे राज़ी थी पियो इनशा अल्लाह ताला में उमेद रखी करे पां आया आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर पंहिंजो दुआऊं सुणंदो पर शर्त ई आहे अल्लाह ताला फरमाए वलौ अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द अल्लाह फरमाए जेकॾहिं कोठे जा ई माण्हू जेको रोंदल रहिया ई गमे एॾा वे जेकॾहिं ई माण्हू ईमान वारा बनी वञे अल्लाह खां ड्रिजे वारा जेकॾहिं बनी वञे अल्लाह फरमाए थो लफतहना अलैहिम अबवाब मिन समा त असीं अल्लाह फरमाए थो इन मथे आसमान जा दरवाज़ा खोले छॾियूं जेकॾहिं ड्रिजे अल्लाह खां ईमान वारा बने अल्लाह असीं ईमान वारा आहियूं अल्लाह तो मथे ईमान आहे तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं मथे पर न आहे पर डप दिलि मां निकिरी वियो आहे अल्लाह तकवा निकिरी वियो आहे अल्लाह असीं तकवा खे पैदा कयूं था अल्लाह असीं तोखां ड्रिजूं था तॾहिं तो वटि आया आहियूं अल्लाह असांजे इन ईमान जी तूं लज रखींदा अल्लाह आसमान जा बंदि दरवाज़ा तूं खोले छॾ अल्लाह तूं मींहं खे रोकीने त अल्लाह असीं केॾा वेंदासीं असांजो त पुछंदड़ ॿियो केरु पण न आहे असांखे कमु अचींदड़ ॿियो केरु पण न आहे अल्लाह तूं वसाईने त पां तोजा आहियूं न वसाईने त पां तोजा आहियूं अल्लाह हेर पां तोखे सॾ कयूं था पोइ पण तोखे सॾ कंदासीं तोखे छॾे असीं केॾा विञे वारा न आहियूं अल्लाह इहो असांजो ईमान अक़ीदो आहे अल्लाह इन ईमान जी तूं लज रखी ला अल्लाह इन अक़ीद जी तूं लज रखी ला मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं हिन मैदान में आया आहियो त अल्लाह रब्बुल आलमीन खे ईअं सॾ कयो जे आजी दिलि में इहा रिठा ने तमन्ना हुअणी खपे जे ॿिया मड़े माण्हू वञे था ॻाल्हा करे वियो या न बल्कि एतिरे लाइ करे वियो आहियां या हिन मैदान में एतिरे लाइ करे आयो आहियां कि अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे सॾे खे सुणंदो अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी दुआ खे क़बूल कंदो मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जॾहिं जेल में पुराणा अने बेगुनाह पुराणा हुआ तकलीफ़ूं हुयूं दुख हुआ त अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ करे चवनि था आऊं तो जो मिस्कीन अपाइज बानू अल्लाह के सॾ करे चवनि था आऊं तो जो मिस्कीन अपाहिज ही पानड़ो पखिड़िया तो उमेद सां तो अॻियां ही पांदड़ो नख न रख रहमत में या रब को बांदड़ो सुल्तान तो मथा सर घोरे से ॾिसन ए अल्लाह तो जो मिस्कीन ऐं अपाहिज बानड़ो आहियां जेल में पियो आहियां को मुंहिंजी पुछा कंदड़ न आई अल्लाह पलो तो अॻियां फैलायां थो ए अल्लाह ही पलो तो अॻियां फैलायां थो तुंहिंजी रहमत खे जेको हिन पलो में नाज़िल कर रहमत खे भरे छॾ ए अल्लाह असीं उन अब्दुल पच्छमी खे मञे वारा आहियूं जंहिंजा पलड़ा न्यारे करे तो उनखे आज़ाद करे छॾे वे अल्लाह असां उनखे सपोर्ट कयो असां उनखे साथ ॾिनो उन चए ला इलाहा इल्लल्लाह असीं मरे तयार थी वियासीं ऐं अल्लाह अॼु असां उन जे अखर में तोखे सॾ कयूं था ऐं अल्लाह जीअं तो उनजी लज रखे वे तूं असांजी पण लज रखी ला अल्लाह तो जीअं उन जूं दुआऊं सुए वे अल्लाह तूं असांजूं पण दुआऊं सुणी ला अल्लाह वॾर हले पिया तो वटि को खोट आहे मुंहिंजा रब तूं मींहं खे रोकीने त तोखे घणो फ़ाइदो आहे पर अल्लाह असांजी केॾा पण भवा न आहे मींहुं तो रोके त असीं त मरी वेंदासीं असांजा ही जेको मालदारी वीचारा परेशान आहिनि ऐं अल्लाह ई लदा खणी ॿार ऐं बचे खे कोठे परेशान थी करे मुल्क छॾे ने हलिया वेंदा इहे अल्लाह इहे असांजा खेत्र जेको रहिया ई सुकी ने वाह जे हवाले थी वेंदा ऐं अल्लाह असांजा वण पण सुकी वेंदा असांजा डूंगर पण वीरान थी वेंदा असांजा माल पण मरी वेंदा ऐं अल्लाह एॾी तकलीफ़ सहण जी ताक़त असां में न आहे ऐं अल्लाह इन तकलीफ़ खां तूं असांखे बचा अहमद मल्ला साहब जेको ऐं शेर सुआ उन में अल्लाह ताला खे सॾ करे चयो हो जे मौला मींहुं वसाए त अल्लाह ताला मींहुं वसाए अल्लाह ताला मींहुं वसाए में त अल्लाह ताला नेक कानयूं सुणे थो उन जा अखर अल्लाह ताला खे पसंदि वेंदा पां उन अखर में अॼु अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ कयूं था मुल्क जा मालिक मिठा मुख़्तार मौला मींहुं वसाए इहा दुआ आहे जेको दुआ मथे पां मणी खे आमीन चयो खपे इन दुआ मथे पां दुआ करण आया आहियूं हिते आमीन चई में कंहिंखे लज न हुअणी खपे जेकॾहिं आमीन चई में कंहिंखे लज थी थी त उहो मींहं जो मुस्तहिक न आहे मुंहिंजा अज़ीज़ो हिते लजूं छॾारियो हिते शर्म छॾारियो हिते मरी मां हथ कटी करे अल्लाह जा अहिड़ा बनी वञो जे अल्लाह ताला पंहिंजी दिलि जी तव्हां खे सुणी लाहे अल्लाह पंहिंजी ज़बान जे सॾ खे सुणी लाहे अहमद मल्ला साहब जे अल्लाह ताला वटां दुआ घुरिया
फिर चो मुल्क जा मालिक मिठा मुख्तार मौला मी वसाए दीन दुखिया कर दूर दे दातार मौला मी वसाए सही पतन पुकार पालनहार मौला मी वसाए वण वलियन जी वात वेरो तार मौला मी वसाए अल्लाह पट मथे त रड़ पई रही है अल्लाह कोई पुछा कदल लाई हाणे तू असां मथे रौफ़ करने मी वसा अहमद मल्ला साहब दुआ घुरिया हुआ पोइ चवनि था हथो बाहादी तो अॻियां हाल हीणो मुंहिंज हुज़ूर अल्लाह हथ तो अॻियां उभा कया आहीं ने हालत असांजी तमामु ख़राब आहे हथो बाहादी तो अॻियां हाल हीणो मुंहिंज हुज़ूर तो कना मखी माफ़ियूं तो अॻियां ज़ारियूं ज़हूर हित न हलणो ज़ोर पण ज़ारियूं अगामन थियूं ज़रूर अल्लाह ज़ोर नथो हले पर न वधी सघो जे हरो भरो वसाए पर अल्लाह इल्तिजा कयूं था उमेद कयूं था आसरो रखी करे अल्लाह तौर अपील कयूं था जे असांजी तूं दुआ सुणने पोइ फरमायो बाज से बुधबानन जी बाकार मौला मी वसाए अल्लाह तो बाज कंदल आहीं कईए ते अल्लाह रोए पिया कयो छींगारो ॾींहं पिया अल्लाह कंहिंजी कतो सुणी ला अल्लाह ताला वटां पंहिंजी दुआ घुरूं था पोइ अहमद मल्ला साहब तौहीद जो जेको वसीलो आहे इन शेर में ॾिनो ॿिया न सुणंदा सद त छा पर तूं न सुणंदे पोइ त सूर अल्लाह ॿिया दुनिया वारा सुणे की न सुणे असांखे कीअं वांदो न आहिनि असीं कंहिंखे सॾु कयूं पण नथा पर अल्लाह जेकॾहिं तूं न सुणंदे त पोइ कहिड़ा वेंदासीं असीं अहमद मल्ला अल्लाह ताला खे ईअं सॾु कयूं ॿिया न सुणंदा सद त छा पर तूं न सुणंदे पोइ त सूर सद सुण जसाइम सचा तोखे अर्ज़ादी असूर कर कमीनन ते करम तोड़े हुजन केॾा कुसूर बख़्श बदियूं बेज बख़्शण हार मौला मी वसाए अल्लाह असीं कमीना आहियूं अल्लाह असीं ख़राब आहियूं पर अल्लाह तूं माफ़ कंदल आहीं असां मिणी खे माफ़ फरमाए छॾ पोइ फरमाए ॾेय खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थो ॾींहुं अल्लाह गुनाहगार त ॿिया डगरिया दुनिया में केतिरा गुनहगार पिया आहिनि अल्लाह तूं उन्ही मणी खे ॾींहुं पियो त असांखे कोन नथो ॾींहुं अल्लाह तूं असांखे पण ॾे ॾींहं खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थो ॾींहुं पोइ न हथ खणंदे हिते आणियो न हीलो मिंज हीअं आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए अल्लाह ई आसरो खणी न आया आहियूं तूं जल्द राज़ी थी वञे बल्कि अल्लाह असीं त एतिरो आसरो खणी आया आहियूं जे तूं अॼु असां मथे राज़ी थी पए अल्लाह सिज उगे तंहिंखां मां ताईं असां मथे मींहुं अची वञे अहिड़ो आसरो खणी न आया आहियूं आहे आसरो आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए आहे आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए लाहे बुलियन ता भला बुलकार मौला मी वसाए पोइ अहमद भला जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे सर नमाए जी साम्हूं ॻाल्हि कयूं फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार ए अल्लाह ही सर तोखे साम्हूं नमाए छॾियां हाणे त तूं असांखे साम्हूं निहार अल्लाह अल्लाह सर नमाए तोखे साम्हूं अची वियासीं हाणे त तूं असांखे साम्हूं निहार फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार जी वञन वांडोरिया से वांडियूं वारे विहार अल्लाह कई वांडियार असांजा माल काए मुल्क छॾे वञे पिया अल्लाह इन खे पाछा तूं वारे लाइ इहे अचे पंहिंजे ॿार बचे बेरा कीअं हिनजे मुल्क बेरा कीअं हिनजी सीम बेरा कीअं अल्लाह तूं करे सघे थो तोखां सवाइ ॿियो कोन थो करे सघे समय सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार जे वञन वांडोरिया से वांडियूं वारे विहार मींहुं घाटो घोड़ भरतो ते पुठियां बूंदूं बहार थी वञे पछम बनीअ मथे थदकार मौला मींहुं वसाए अल्लाह पहिरीं असां मथे घाटो मींहुं हला अहिड़ो घाटो जे असांजा डुंगर जबर मळे धुची वञे असांजा डैम तव्हां मळे भरिजी वञे असांजा खेत्र जेको सावक कयईं अल्लाह तंहिं पुठियां बूंदूं बहार हलाए सिनो सिनो मींहुं हला जेको असांजो गाह वधी अचे असांजो मॉल वधी अचे अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु कयूं वस वई ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया अल्लाह वस वेंदी रही अल्लाह मुंत वेंदी रही असां त मळे भुली वियासीं कि हाणे किथां वञूं असां वटि को वसीलो न आहे वस वई ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया हथ खयासूं हथ न खण तूं हाणे हीला सभु विया अल्लाह असीं त तव्हां मां हथ कढी वियासीं पर तूं असां मां हथ न कढ अल्लाह तूं गफ़ूर आहीं असीं त गुनहगार आहियूं हथ खयासूं हथ न खण तूं हाणे हीला सभु विया
के किथे ऐं के किथे काए कबीला सब विया। अल्लाह अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, हाणे ॿारहं बचे खां दूर थी विया मुंहिंजा रब, हाणे असीं किथां वञूं? फरमायो के किथे ऐं के किथे काए कबीला सब विया, बस तो बारीअ हिकिड़े ते ॿार मौला मींहुं वसाए। अल्लाह ई ॿार हाणे तो ते फिगायूं था, अल्लाह मींहं जो ॿार तो ते फिगायूं था, अल्लाह तूं वसाईंदल ईअं तूं असां मथे वसाए वेच। वेनतियूं वर वर तोखे ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। आए हाय अल्लाह, ही शेर जेको आहे फरमायो अल्लाह असीं तोखे साम्हूं विनतियूं कयूं था, असीं रणी कयूं था, एतिरे लाइ करे असांजो माल जेको आहे काठियूं कारियूं कुड़के पियो, काठियूं कारियूं खाए पियो, अल्लाह कख सुकल नथो मिले, अहिड़ी हालत आहे। अल्लाह हिन माल खे साम्हूं निहार। फरमायो वेनतियूं वर वर तोखे ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। विया वलारनि मां वलर अबरियनि पुठिया ओ किथे, बाग पूरी ऐं बगी पी मार मौला मींहुं वसाए। अल्लाह ऊ थण वा गोईंजा कंहिं वटि पंहिंजा वयूं, उन मां ओछियूं थी वयूं, माल मरे ओछो थी वियो, टुकार पई उहो माल मरे पियो, हरारा ओछो थी पियो, माल में खीर वास मरे ख़तम थी विया। अल्लाह हाणे असां मथां तो दुख लाए छॾ, मींहुं वसाए वेच। अल्लाह ताला खे सॾ कयो। पोइ फरमायो रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए। अल्लाह तू रहीम ये, तुंहिंजो नालो रहीम है। अल्लाह तू रहमत जा रंग रचाए छॾ। अल्लाह सावक खे फैलाए छॾ। अल्लाह सॼे मुल्क में रंग बेरंगा जेको घाह उगाए छॾ, असीं ॾिसूं न असांजी अखियुनि खे थधि मिले। फरमायो रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए, रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए। पाल माण्हू ऐं मेरो सभु बुख मरण तंहिंखे बचाए, पोच पाणी कर पटन ते पोख के परवर पचाए, थियूं सुकन सारियूं से गोला सार मौला मींहुं वसाए। अल्लाह असीं त मरूं था, माल पण मरे पियो। अल्लाह माल पूरो ॾो कयं, बेगुनाह बेज़बान जानवर ई अल्लाह असांजो खेतियूं जेको से ख़तम थी वियूं, असां त कंहिं पोखे पण न सघियासीं। अल्लाह असां मथे हाणे मींहुं वसाए। फरमायो अचन आगा तूं असांजे आदतन आमाल ते। अल्लाह असांजे अमल खे न निहार, अल्लाह असांजी आदत खे तूं निहार, हेड़ा ख़राब इन मथे ऐं मींहुं कीअं वसायां। ऐं आगा ए अल्लाह तूं असांजे अमल खे न, असांजे आदत खे न निहार। अचन आगा तूं असांजी आदतन आमाल ते, ॾे माफ़ी मेहर कर माण्हुनि मथे या माल ते, मेहर कर माण्हुनि मथे या पिर थरी पए माल ते, आए हर हिक जी त हालत ज़ार मौला मींहुं वसाए। अल्लाह माल के साम्हूं निहार, अल्लाह ज़मीन के साम्हूं निहार, ज़मीन ख़तम थी वई, सुकी वई। अल्लाह ज़मीन के तूं आबाद ने जेरी फरमा। पोइ फरमायो जल्द मौला मींहुं वसाए, गुफ्तगू गुल जी इहा। अल्लाह जेको गुल ने फुल रहिया न, इहे तोखे सॾ कई पिया, अल्लाह जल्दी मींहुं वसाए। रुॻो असीं न आहियूं, अल्लाह ज़मीन जूं माखूड़ियूं पण सॾ कई पियूं, अल्लाह ही बेज़बाना जानवर पण सॾ कई पिया, अल्लाह पखी जेको रणी कई था ई पण सॾ कई पिया। अल्लाह तो जल्दी मींहुं वसा, जल्द मौला मींहुं वसाए, गुफ्तगू गुल जी इहा, जल्द मौला मींहुं वसाए, बात बुलबुल जी इहा, जल्द मौला मींहुं वसाए, कीरत सां कुल जी इहा, जंग जर बरबट जबल चूंगार मौला मींहुं वसाए। अल्लाह ताला के इन अखरे में जरा सॾ कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए विझे। पाण पण अल्लाह ताला के इन अखरे में सॾ कया आहीं, अल्लाह तो तेनी पण मींहुं वसाए वे। अखर हू चई, ज़बान उहा न आई, अमल पण हू न आई, पर अल्लाह ये दुआ तोखे पसंद है, ते अल्लाह असीं इन दुआ जे ज़रिए तोखे सॾ कयूं था, असां मथे मींहुं वसा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो पे, हिकिड़ो साहबी अची करे, देहाती इंसान है, गामड़े जो रहंदड़ इंसान है, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरे पिया, ज़मीनूं सुकी वियूं, ॾुकार पई विया, अल्लाह वटां दुआ घुरो ते अल्लाह राह मींहुं वसाए। खुतबो जुमे जो मुंबर मथे उभाए खुतबो ॾीं पिया, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के साम्हूं हथ फैलायो। साहबा किराम चए त आसमान सॼो साफ़ हो, किथे वॾर ई पण न वई। अचानक असां ॾिठा जे वॾर भेरा थिया, वॾर भेरा थिया, हाय हाय हथ उभा थी वॾर अची वञे। नबी जी दुआ आहे, जहिड़ा वॾर भेरा थिया, अने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा मुंबर मथे उभा हुआ, बरसात चालू थी वई। बरसात एतिरी वठी मस्जिद जी जेको छत वई, उहो जेको आहे
त्रमई और में जा वर्षा जा फुड़ा करया अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ी में जा मींह जा फुड़ा करया उनई मिंबर मथे उबा आई एतिरो मींह वसे तो जे मस्जिद में पानी पुजी अचे तो अल्लाह औलाद अमल असां वटि आई न उदा पैगंबर ने नबी वा मासूम अनिल खता वा बेगुनाह वा अल्लाह उन जा उम्मत असीं आहियूं अल्लाह उन नबी जो कलमो पढ़ंदल आहियूं अल्लाह असांखे पण तूं मींह वसाए ॾे मींह वठो लगातार 8 ॾींहं वठो अगलो जुमो आयो त उज इंसान वरी पाछो अचे थो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मींह त एतिरो वसी वियो आहे एतिरो वसी वियो आहे जे रस्ता रोड मणे त्रुटी विया हाणे घर जेको आहे से मणे घरी ने किरी पिया अहिड़ी हालत थी वई आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे दुआ करो अल्लाह ताला ॿिए किस्क वसाए फरमायो अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना अल्लाह हाणे ॿिए किस्क वसा असां मथे न वसा अल्लाह ॿियण त तूं वसाईं पियो अल्लाह हियानो मींहुं अचे थो विकिरी मुंहिंजा पाछो वरी वञे थो अल्लाह हियानो मींहुं अचे थो ऋण मां पाछो वरी वञे थो अल्लाह हियानो मींहुं अचे हिन ऋण मुंहिंजा पाछो वरी वञे हियानो मींहुं अचे त हिन ऋण मां पाछो वरी वञे अल्लाह तो वटि कोड़ो खोट असीं कोड़ा वेठा आहियूं अल्लाह तूं असां मथे रहम फरमा अल्लाह तूं असां मथे मींहुं वसा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ अल्लाहुम्मा अस्किना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल अल्लाहुम्मा अस्कि इबादका व बहाइमतका वंशुर रहमतका व अहयी बलदकल मय्यित अल्लाह तूं असां मथे मींहुं वसा ने खाटो मींहुं वसा अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें फ़ाइदो वे नुक़सान न वे अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें जा घाह थिए जंहिंमें जा खेती थिए अल्लाह तुंहिंजी रहमत खे तूं फैलाए छॾ अल्लाह इन जानवर खे तूं खाधो ॾे अल्लाह इन ज़मीन खे तूं जीअरो कर अल्लाह तूं जीअरो कंदड़ ईअं ॿियो को बि न आहे पाण उन रब खे सॾु करण आया आहियूं पंहिंजा अमल ख़राब आहिनि पाण वटि अमल आई न पर अल्लाह असां तो वटि असीं हाज़िर थिया आहियूं त इन उमेद सां हाज़िर थिया आहियूं कि कंहिंजो को अमल पसंदि तोखे हूंदो अल्लाह हुन हिकिड़े अमल खे साम्हूं निहारे करे असां मथे मींहुं ज़रूरु वसा अल्लाह असांखे साम्हूं न से बेज़बान ऐं जानवरनि खे साम्हूं निहार अल्लाह जेको लोणा थी ॾियनि था अल्लाह जेको उञ मरे था अल्लाह जेको बुख मरे था अल्लाह इन मथां ॾुख लाहे छॾ मुंहिंजा अज़ीज़ो छेड़ियूं ॿ खे साम्हूं ई चवणु चाहियां थो पाण हर वारी हिते अचूं था मींहुं पाण मथे ताण करे थो अल्लाह पाण खे आज़माए थो कि मुंहिंजा बाना मूंखे केतिरो यादि कयूं था पाण जॾहिं अल्लाह खे यादि कयूं था न हिकिड़ो न 2 न 3 ॾींहं अल्लाह मींहुं वसाए विझे थो ईअं जेकॾहिं पाण 12 महीना अल्लाह ताला खे यादि कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं पर पाण मथे ताण न करे अल्लाह ताला टाइम मथे मींहुं वसाए विझे पर पंहिंजी हालत इहा आहे कि पाण अल्लाह खे यादि नथा कयूं अल्लाह खे भुलिया वेठा आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत खे रोके छॾे मींहुं वसंदो मींहुं ज़रूरु वसंदो दिलि में रिथा खणी वञो जे इनशा अल्लाह मींहुं वसंदो घुरी आया आहियूं अल्लाह ताला वसाईंदो पर मींहं खां पुठियां पाण खे कोड़ो करणो आहे पर पाण मथे मींहुं वठो टियों पाण मथे मींहुं वठो मींहं में जा पंहिंजो माल मतारो थियो मींहं में जा पाण खे खेती थी उन माल में पाण खे खीर थिया उहो खीर पाण डेरीअ ते विकिया उन मां मावा कया उन मां पाण पैसा कमाया पर केतिरा पाण में जा आहिनि जंहिं उन पैसे में जा उन माल में जा उन खेत्र में जा ज़कात ॾिनी वे ऐं को पाण में जा कोई तयार न आहे अॼु पाण मथे मींहुं वसी पए पंहिंजा खेत्र दाई पाण खे ॾींदा पाण गाॾियूं भरे विकिणी अचींदासीं वापराए छॾींदासीं अल्लाह जो हक़ कीन कढंदासीं माल में बरकत पवंदी खीर थींदा पाण खीर पिंड पीअंदासीं न विकिणंदासीं ज़कात कीन कंदासीं इहा पंहिंजी हालत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनि अल क़त्र मिन अस्समा वलौल बहाइम लम युमतरू जेको पण क़ौम जेका पण क़ौम ज़कात नथी ॾे ज़कात खे रोके लाइ अल्लाह ताला मींहं खे रोके छॾे थो पोइ जेकॾहिं ही जानवर न वे न बेज़बान त अहिड़े माण्हू मथे जेको ज़कात नथा ॾिए अल्लाह ताला हिकिड़ी फुड़ी पण न वसाए मुंहिंजा अज़ीज़ ज़कात ॾियो तव्हांजो माल आहे तव्हांजो पैसो आहे जेतिरी ज़कात थी हिसाब किताब करे ॾेई ॾियो ऐं ॿई ॻाल्हि आहे पंहिंजे मुल्क में बुरायूं फैले पयूं को पण अहिड़ो गुनाह आहे जेको पंहिंजी क़ौम में न वे पाण मथे फर्ज़ बणे थो पाण बुराई खे रोकियूं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदी उन अल्लाह जो सो आहे जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे लतअमुरुन्न बिल मारूफ वलतनहवुन्न अनिल मुनकर औ लयूशिकन्न अल्लाहु अन यबअस अलैकुम इक़ाबा सुम्मा तदऊनहु फला युस्तजाब लकुम जे ऐं ज़रूर माण्हू खे भलाई जो ॾस ॾियो बुराई खां रोकियो
जेकॾहिं ई कम आ न कया त आमते अहिड़ो टाइम अचींदो जे अल्लाह ताला आमते को अज़ाब हलाईंदो पोइ अल्लाह ताला वटां दुआऊं घुरंदा अल्लाह ताला जी हिकिड़ी पण दुआ खे क़बूल की न कंदो मुंहिंजा अज़ीज़ दुख आमते अची वियो आहे पाण दुआऊं घुरूं पिया क़बूल नथो थिए त जो कान हिकिड़ो ई पढ़े पाण बुराई खे ॾिसूं पिया पाण बदकारी खे ॾिसूं पिया पाण गुनाह जे कम खे ॾिसूं पिया पंहिंजी ज़बान कॾहिं खुले नथी पाण कॾहिं कंहिंखे चयो न आहे भलाई जो कॾहिं पाण दस कंहिंखे ॾिनो न आहे इन गुनाह मां हथ कढो तौबा ने इस्तिग़फार कयो दिल के धोई ने साफ़ कयो अल्लाह रब्बुल आलमीन के सद कयो अल्लाह में उम्मीद रखी करे कि अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर पाण ते मींहं वसाईंदो हाजी सलेमान जेको वज़ीराणी हुआ जत उन जेको डुकार के पाम ते पियो तंहिं का शेर चयो हो उहो ॿ शेर खे सुणाए ॾियां मुंहिंजी ॻाल्हि ख़तमु कयां फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे डुकार अल्लाह ताला जॾहिं कावड़ जे थो न अल्लाह जॾहिं नाराज़ थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन डुकार खे हलाए थो फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे डुकार छिने त क़ौमनि के करे दार इन मां इबरत मान वठनि मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया ते अखणियनि उहो माण्हू जेको मुल्क खे छॾे माल काए हलिया विया फरमाईंदा उहो मूंखे यादि पवंदा न यादि त्रेला करे पवंदा अॼु उहो मुल्क मां वेंदा रहिया तुंहिंजो पाण इहो जो डुकार अची वियो डुकार त्रेला करे अची वियो जो अल्लाह ताला गुनाह में नाराज़ थी पियो आहे फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे डुकार छिने त क़ौमनि के करे दार इन मां इबरत मान वठनि मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखणियनि पछे त तिन में का बीमारी पवे बि तिन में कुल्फत कारी ज़ालिम हाकम थियनि ज़ारी तात लाइ मन तौबा कनि मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखड़ियनि खोटी कन जे तोड़े माप रोकियनि जेकी माल ज़कात जेको खोटी माप तोड़ कनि जेतिरा पैसा थिए ओतिरा मजूर खे ॾिए न परियां जेतिरा अचे एतिरा माण्हुनि वटि पुॼाई न विच में खाई वञे ख़यानत करे वञे कंहिंजो हक़ पूरो न कई त अल्लाह ताला पुर करे थो उन मथे डुकार हलाए थो ज़कात न ॾिए अल्लाह डुकार हलाए थो फरमायो खोटी कन जे तोड़े माप रोकियनि जेकी माल ज़कात डुकार तिन ते फाड़े वात ढूंढनि जा पोइ ढेर थियनि मूंखे त मन ते था चढ़नि अॼु पण सारिया से अखड़ियनि जेको क़ौम ज़कात न ॾे अने हक़ माण्हू जो पूरो न करे उन मथे ई डुकार अचे थो पोइ माल जेको वेंदा ई मरी वञनि था जिते न्यारो रोपी माल जी ढूंढ जा ढिढ लॻा पिया आहीं अहिड़ी हालत क़ौम जी थिए थी मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पाण हिक ॿिए मथे जेकॾहिं ज़ुल्म कयूं था ज़ुल्म खे ख़तमु कयूं पाण न्यारियूं उहा ज़मीन जेको अॼु सुञी पई आहे पाण पुछा नथा कयूं सवारी फुड़ी किरंदी कुआरी ठपाए पाण वेठा आहियूं चौफेर वार करे छॾींदासीं क्या माल की न मटे सघंदो कंहिं बेज़बान जानवर खे जेकॾहिं पंहिंजे खेत्र में ईअं ठरी अचींदो पाण सयूं कुआरियूं हणूं था इहे पंहिंजी हालत आहे मींहुं वसे थो उन जानवर लाइ करे पाण सीमो मणे वारी छॾियूं ॿ एकड़ वे त माण्हू 20 एकड़ वारियो वेठो आहे पाण रोड रस्ता बंदि करे छॾिया पाण नदियूं जेको आहे उन खे पण बंदि करे छॾियूं पाण डूंगरनि जूं वाटूं पण बंदि करे छॾियूं त अल्लाह माल मथे वसा माल ते वसा माल लाइ करे पाण छॾियो कोन आहे ज़मीन त पाण छॾे न जिते माल चरे पाण मणे वाड़ा वेठा आहियूं माल जो मोह न ॾियो चओ अल्लाह मूं ते वसा अहिड़ो गुनहगार आहियां माल लाइ करे पाण कीअं न छॾियो इन वाट खे खोलियो ही ज़मीन जेको कब्ज़ो कया इन मां हथ कढो न अॼु तव्हां पंहिंजा माण्हू खूटी ज़मीन मथे खोटा कब्ज़ा करे पैसा कमाई पिया वॾो ज़ुल्म आहे कंहिं मथे ज़ुल्म न कयो ही जेको मज़लूम जी दुआ आहे न अल्लाह ताला आसमान मथे सुणे थो अॼु ज़ुल्म करे लाहींदा सवारे पिट लॻंदी बद दुआ लॻंदी बर्बाद थी वेंदा इन वस्तुअ खां बचो पोइ इन आख़िरी शेर जे अंदरि फरमायो क़ौमूं जेकी कन ज़िना कावड़ जे तिन करे फना पिटे त तिन जी कॾे बिना मौत बि तिन में मारा कनि मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखड़ियनि हाणे अल्लाह रब्बुल आलमीन खां पाण आख़िरी में दुआ घुरूं था अने मींहं नमाज़ जो तरीक़ो दुआ घुरे जो ई आहे कि पंहिंजो लियो जेको हिन लोहे ले खे पाण पलटाए छॾियो रुमाल पाण ॾिसूं आहे हिनखे पाण ऊंधो करे अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं इहो इशारो कयूं था जे अल्लाह हिन मुल्क जी हालत जेको ख़राब आहे इहा असां नथा मोटाए सघूं अल्लाह डुकार मां सुधार कयूं असां में इहा ताक़त न आहे असां में एतिरी ताक़त आहे जो असांजे ले खे असां बदिलाए छॾियो आहे अल्लाह ले खे असां वारे छॾियो आहे अल्लाह तोखे ईअं पलो विझूं था हिन रुमाल खे जीअं असां पलटाए छॾियो आहे अल्लाह हिन डुकार खे पलटाइण तो सुधार करे छॾ अल्लाह तूं असां मथे रहमती ने बरकती मींहं वसा अल्लाह तुंहिंजा बाना तो वटि आया आहीं अल्लाह तो वटां दुआऊं घुरूं था मींहं असां मथे नमाए ॾे अल्लाहुम्मा अस्क़िना
غيثا مغيثا اللهم اسقنا غيثا مغيثا مريا نافعا غير زار عاجلا غير عاجل اللهم اسق عبادك وبهائمتك وانشر رحمتك واحيي بلدك الميت اللهم اغفر لنا وللمؤمنين والمؤمنات ربنا لا تؤاخذنا إن نسينا واخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين अल्लाह सी बेबस लाचार थी करे तोजे घर में आया आहियूं इन मैदान में तोखे सद कयूं था सुणंदड़ ॿियो को बि न आहे अल्लाह गुनहगारे जे गुनाह खे माफ़ करे असां मथे रहमती बरकती मींहुं वसा अल्लाह पुकार जेको डूंगर जा असांजे मथे मथे अचे पिया अल्लाह तूं लाइ ने दूर फरमा अल्लाह असांजा माल बुख मरनि था तंहिंजे बुखे खे तूं लाइ दूर फरमा अल्लाह असांजा खेत्र जेको खाली पिया आहिनि इन खे तूं आबाद फरमा अल्लाह असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार अल्लाह असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार अल्लाह तूं असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार अल्लाह वॾर मथे हले पिया इन खे हाणे इजाज़त ॾे जेको असां मथे मींहुं नाज़िल कईं अल्लाह इन आसमान जा दरवाज़ा तूं खोले छॾ अल्लाह आसमान मथां रहमती बरकती मींहुं वसा अल्लाह असांजो ही डांडी असांजो रणी तूं सुणी ला अल्लाह तूं असां मथे रहमती बरकती मींहुं वसा अल्लाह असीं असांजे बुज़ुर्ग खे पीरसने खे कोठे तोजे नगर में आया आहियूं अल्लाह इन अच्छे वारे जी तूं लज रखी ला अल्लाह इन बुज़ुर्ग जे दुआ खे तूं क़बूल फरमा अल्लाह असां मथे रहमती बरकती मींहुं वसा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिरहमतिक या अरहमर राहिमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन